अरेंज मैरिज वधीक कामयाब थींदी आहे या लव मैरिज? इहो बहस सदियुनि खां जारी आहे ऐं हिन जो को हतमी जवाब न आहे मिली सघियो, पर साइंसदाननि बहस जी बुनियाद ते न अंगनि अखरनि जी बुनियाद ते फ़ैसिलो कंदा आहिनि। माहिरनि जी मुख़्तलिफ़ तहक़ीक़नि मूजिबि जॾहिं तव्हां पंहिंजे पसंदीदा शख़्सियत खे जीवन साथी बणाईंदा आहियो त ज़िंदगी जन्नत जो नमूनो बणिजी वेंदी आहे। अहिड़ी दावा ते माहिरनि जेके नुक़्ता पेश कया आहिनि इहे हेठि बयानु कजनि था। शादी इंसान जी ज़िंदगी में ज़हनी ऐं जिस्मानी सेहत जे हवाले सां मुख़्तलिफ़ तब्दीलियुनि जो सबबु बणिजंदी आहे। मुहक़क़िक़नि जी नज़र में जेकॾहिं पसंदि जी शादी कई वञे त इहा वधी ख़ुशी जो कारण हूंदी आहे। लव मैरिज कंदड़ अरेंज मैरिज कंदड़नि जे भेट में वधीक ख़ुशि रहंदा आहिनि। शादी लाइ सभ खां ज़रूरी छा हूंदो आहे? इन सवाल जे जवाब में कुझु माण्हुनि जो चवणु हूंदो त दौलत, तालीम, ख़ूबसूरती वग़ैरह वग़ैरह, पर हक़ीक़ी माना में जेका शइ शादी लाइ सभ खां ज़रूरी हूंदी आहे इहा हूंदी आहे ज़हनी हमआहंगी। वॾनि वॾनि बंगलनि में रहण बावजूदि ऐं क़ीमती लिबास तोड़े दुनिया जी हर सहूलियत हासिल करण बावजूदि शादीशुदा जोड़े खे हक़ीक़ी ख़ुशी इन वक़्तु ई हासिल थींदी आहे जॾहिं ज़ाल ऐं मुड़ुस में ज़हनी हमआहंगी, मोहबत ऐं प्यार मौजूदु हुजे। जेकॾहिं तव्हां पंहिंजे चाहींदड़ शख़्सियत खे जीवन साथी बणायो त कंहिं ताज ऐं तख़्त जी ज़रूरत नाहे। माहिरनि जो चवणु आहे त इंसानी रवैयो हिकु इंतहाई गैर यकीनी शइ आहे। इन हवाले सां हतमी फ़ैसिलो करणु मुमकिन नाहे, पर अक्सरियती जोड़नि जी इज़्दिवाजी ज़िंदगी जो जाइज़ो वठी नतीजा कढिया विया आहिनि त पसंदि जी शादी कंदड़ वधीक ख़ुशि रहंदा आहिनि। कुझु जोड़ा अहिड़ा बि आहिनि जेके इन नतीजनि ते पूरा नथा रहनि, पर इन सूरत में नतीजनि खे ग़लति नथो चई सघिजे। हिन जी ज़िमेवारी इंसानी रवैयनि ते लागू थिए थी।